कोरोना वायरस जे क्राइसिस में जॾहिं असां ॾिसूं था त पूरी दुनिया में जेका अशराफिया आहे, जेको इलीट क्लास आहे, उहो अॻियां अचे पियो ऐं पंहिंजूं सर्विसिस ऑफर करे पियो। के डोनेशन्स ॾेई रहिया आहिनि, के माण्हुनि जे जेके आहिनि से ख़िदमतुनि में अॻियां अॻियां आहिनि। कुझु डॉक्टर्स लाइ प्रोटेक्शन, पर्सनल प्रोटेक्शन किट्स जो इतमामु करे रहिया आहिनि। दुनिया जे हर मुल्क जी अशराफिया अॻियां अॻियां आहे ऐं पंहिंजे मुल्क जे माण्हुनि सां गॾु बीठी आहे, पंहिंजे मुल्क जे हुकूमतुनि सां गॾु बीठी आहे। पर पाकिस्तान जे अशराफिया जो किरदारु इंतिहाई अफ़सोस जोॻो आहे। तव्हां ॾिसी सघो था त मारियाबीअ जो जेको किसो थियो, त हिकिड़ी अरबपति फैमिली हुई ऐं हिकिड़े कुक खे, हिकिड़े बोर्चे खे जेॾी महिल कोरोना वायरस डायग्नोस थियो, उहा जाहिल औरत कोन हुई, उहा बाशौर फैमिली हुई। त बजाए जो उनखे आइसोलेट करे या गवर्नमेंट खे इंफॉर्म कयो वञे, हा उनखे बस में पब्लिक ट्रांसपोर्ट में विहारे ॻोठु मोकिलियो वियो, छो त हुननि जे लाइ ग़रीब जी ज़िंदगीअ जो न को मुल्ह आहे, न ई उन्हनि जे सिहत जो मुल्ह आहे। हिकिड़ो ग़रीब मरी वियो या ॿ टिनि ॿियनि खे इन्फेक्टेड कयईं त हुननि जे नज़र में ग़रीब ईअं ई मरंदा आहिनि ऐं हूअं बि गुरबत खां वधीक ॿी का शइ आहे कोन। साॻिए तरीक़े सां अगरि असां सिंध में ॾिसूं था, हर गले में, हर जेको आहे सो तव्हांखे नज़र ईंदो त हर हंधि हिकिड़ो दरगाह आहे, हिकिड़ो सजादा नशीन आहे, वॾेरा आहिनि जेके ॾाढा टेकियल आहिनि, पंहिंजो तमामु घणा हुननि वटि रिसोर्सिस आहिनि, पैसा आहिनि। कंहिं हिकु वॾेरे हिन महिल ताईं ऐलान कयो आहे त चीफ मिनिस्टर जे फंड में हू पंहिंजे ज़ाती मिल्कियत मां का डोनेशन कंदा। कंहिं हिकिड़े गादी नशीन, सजादा नशीन इहो ऐलान कयो आहे त हू जेके पंहिंजी मुरीद आहिनि, जेका हुननि जी जमायत आहे, उन्हनि जे सहायता लाइ अॻियां ईंदा। छो त सिंध जी अशराफिया ते इहे वॾेरा, इहे पीर ऐं उहे ब्यूरोक्रेट्स इहे मिली करे ठाहिनि पिया ऐं इन अशराफिया जो किरदारु हिन क्राइसिस में तव्हांखे नज़र अचे पियो त कंहिं बि अॻियां वधी डोनेशन जो ऐलान न कयो आहे। कंहिं बि अॻियां वधी कंहिं बि वॾेरे के राशन बैग्स ठाराए पंहिंजे तर जे ग़रीब हारियुनि में या ग़रीब मज़दूरनि में न मोकिलियूं आहिनि। कंहिं बि पीर पंहिंजी जमायत जो ज़िमो न खयो आहे त असांजी जमायत जा जेके मज़दूर हूंदा, जेके ग़रीब हूंदा, उहे बुख मरंदा त हू उन्हनि जी सहायता लाइ अॻियां ईंदा। इहा सिंध जी अशराफिया आहे, इहे सिंध जा वॾेरा आहिनि, इहे सिंध जा पीर आहिनि जेके हर वक़्तु हिन ग़रीब अबोझ मख़लूक खे लुटींदा रहनि था। कनि खे वोट खपे थो ऐं कनि खे नज़रानो खपे थो, पर जॾहिं इन्हनि ग़रीबनि खे इन्हनि जी ज़रूरत पवे थी तॾहिं इहे ईअं ग़ाइब थी था वञनि जो इन्हनि खे इश्तिहार ॾेई ढूंढणो पए थो। सवाइ उन्हनि MP MNAs जे जिन ते सरकार ज़िम्मेवारी रखी आहे, उहे बि बस साबुण ॾेखारे ऐं फोटो सेशन में पूरा आहिनि। हिकिड़े इलाइक़े में मूं राशन बैग जेके सरकार जे तरफ़ां वञी रहियूं, उहे मां ॾिठियूं, उन्हनि में पंफलेट पब्लिश कराए हर बैग सां गॾु उनजी जेका आहे सा तर जे MNA जो फोटो ऐं MP जो लॻल हुयो, उहो बैग सां अटैच थियल हो। मां त हैरान थी रही हुयसि, इहे पंफलेट मुफ़्त में पब्लिश त कोन थींदा। इन्हनि पंफलेट जेके पब्लिसिटी ते पब्लिश कया विया, जेके इन से बैगुनि सां अटैच कया विया, इन जे बदिले में शायदि 100,000 नयूं बैगूं ठही वञनि हा ऐं 100,000 माण्हुनि जे घरनि में राशन पहुची वञे हा। त ॻाल्हि इहा आहे त हीअ जेके असांजा जेके हक़ीक़ी तौर ते वॾेरा आहिनि, जेके वॾेरा आहिनि, जेके पीर आहिनि, जेको ज़मीनदार तबिको आहे, जेको सिंध जो सरमाएदार तबिको आहे, छो त हाणे सिंधी सरमाएदार बि आहिनि, सिंधी इंडस्ट्रियलिस्ट बि आहिनि, सिंधी जेके आहिनि से सीमेंट फैक्ट्रियुनि जा बि ओनर आहिनि, पर उन्हनि मां कंहिं बि हिकिड़े हिन महिल ताईं अॻियां वधी ग़रीबनि जे, मज़दूरनि जे हिन जेका ख़तरनाक जेका पेंडेमिक आहे, इहे आलमी वबा आहे, अॻियां वधी कंहिं बि सहायता जो ऐलान न कयो आहे। इहो सिंध जे अशराफिया जो किरदारु आहे। ही उहे ई सिंधी आहिनि जंहिंजा पुट जेल में वेंदा आहिनि त क़ौमियत सिंधियुनि जी भड़की पवंदी आहे त कंहिंजो क़तल करे जेल में विया। ही उहे ई सिंध जा वॾेरा आहिनि ऐं ही उहे ई पीर आहिनि जंहिंजे बारे में जेकॾहिं केरु लिखंदो आहे त उन्हनि जा मुरीद उन्हनि खे अहिड़ियूं अहिड़ियूं गारियूं ॾींदा आहिनि त असांजे पीरनि जे शान में गुस्ताखी थी रही आहे। पर अॼु जॾहिं उहे मुरीद, उहे मज़दूर, उहे हारी, उहे सिंधी, उहे ग़रीब बुख मरी रहिया आहिनि, उन्हनि खे शदीद ज़रूरत आहे त हिननि खे जंहिं वटि पैसो आहे, जंहिं वटि वसीला आहिनि, त उहे अॻियां अचनि, उन्हनि जी मदद कनि, त उहे किथे बि नज़र कोन पिया अचनि। उते उन्हनि जो किथे नालो निशान बि कोन्हे। उन्हनि सदाईं सिंध जे मिक्सिन ऐं ग़रीब माण्हुनि खे पिनण खां जेको आहे फुरणु सिखियो आहे, पर उन्हनि कॾहिं बि ॾियणु कोन सिखियो आहे। तंहिंजे करे आइंदा कॾहिं बि कंहिं बि क़ौम परस्ती जे नाले ते कंहिं बि सरमाएदार जो आलाकार थींदड़ माण्हुनि खे इहो सोचणु घुरिजे ऐं अॻियां वधी अचणु घुरिजे ऐं इहो उन्हनि खां पुछणु घुरिजे त अॼु सिंध किथे आहे।
अॼु उहे मिसकिन माण्हुनि लाइ हुनजो कहिड़ो किरदारु रहियो आहे, अॼु केतिरी डोनेशन उन्हनि कई आहे, केतिरियूं राशन बैग ठाहे मोकिलियूं आहिनि, किथे आहिनि उहे माण्हू ऐं छो असांखे नज़र न पिया अचनि, छो अॼु उहे सजादा न थींदा आहिनि, दरगाहनि जा जेके मालिक आहिनि उहे किथे आहिनि, अॼु पंहिंजे मुरीदनि जे साथ लाइ छो न पिया अचनि, किथे गुम थी विया आहिनि। छा उन्हनि कॾहिं का सुवाल पुछण जो कंहिंखे बि हक़ु कोन्हे? त इन अशराफ सिंध जे अशराफिया जो इहो जेको किरदारु आहे उहो सिंध जे माण्हुनि खे यादि रखणु घुरिजे त हिन घड़ीअ में उन्हनि सां उन्हनि उहे किथे बीठा आहिनि ऐं इन से खे हमेशह अॻियां जेको आहे सो ज़हन में रखणु घुरिजे त इहे जेके पैरासाइट्स वांगुरु तव्हांजे रत ते ग़रीबनि ऐं मिसकिननि जे रत ते पलिजी रहिया आहिनि, इन्हनि पैरासाइट्स खे वधीक कंहिं बि नाले ते, क़ौम परस्ती जे नाले ते, कंहिं बि नाले ते इन्हनि खे जेको आहे सो वधीक सपोर्ट करणु असांखे न घुरिजे।